अस्सलाम वालेकुम दोस्तों, I'm अमशाद अली ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो टेक इन सिंधी यूट्यूब चैनल। कीअं आहियो दोस्तों? उमेद थो कयां सभु ठीकु ठाक चाक चङा भला हूंदा। त दोस्तों अॼु हिन वीडियो में असां उर्दू फॉन्ट डाउनलोड कीअं कजनि ऐं उर्दू फॉन्ट ते थंबनेल कीअं ठाहिजे। त जेकॾहिं तव्हां बि उर्दू में कमु करणु यूट्यूब ते चाहियो था ऐं तव्हांखे उर्दू फॉन्टनि जी ज़रूरत आहे ऐं तव्हां नथा ॼाणो त उहे कीअं डाउनलोड कजनि ऐं कीअं थंबनेल ठाहिजे, त इहो सभु तफ़सीलात तव्हां ॼाणण जे लाइ हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसिजो। जेकॾहिं चैनल ते नवां आया आहियो त चैनल खे लाज़मी सब्सक्राइब करे वठो ऐं वीडियो खे लाइक न कयो त वीडियो खे लाइक करे वठो ऐं फटाफट कमेंट करे वठो। त दोस्तों तव्हांखे मां मुकमल तफ़सीलात हिन वीडियो में ॿुधाईंदुसि, गौर सां वीडियो ॾिसिजो ऐं इहो वीडियो दोस्तनि सां बि लाज़मी शेयर कजो। त सभ खां पहिरीं तव्हांखे ऐं उहे फॉन्ट सभु तव्हां हितां एक्सट्रैक्ट करे वठो ऐं इहे सभु फॉन्ट पोइ पिक्सल लैब जे लाइक़ु थींदा, न त डायरेक्ट पिक्सल लैब में हे बिल्कुलु न हलंदा। तव्हांखे हितां पहिरीं हिन खे अर्चीव करिणो आहे, त हिन खे मां अर्चीव कंदो पियो अचां। उन खां पोइ तव्हांखे हिते डाउनलोड करणु पिक्सल लैब में तव्हांखे हिते अचणु